पाछो तो धुडरो ठीक करियून ढाड़ी मुन के हाथ न लगाए। हे मां फारक थी वेस मुन की कोका कोला जी जायकी वारी जेले घर जी छातून ठाईंदे हे तमाम आसान आहे। अच्छो ते चार शुरू करियून मुन के कोक घर जी पहरेन हन के हटायो। ओ हे तमाम सथो आहे। वाओ जबरदस्त। उप्स मून के माफ कजो दोस्तों, ही अच्छी पियो। नो माइक ओह मून के माफ कर। उप्स मां थोरो हथकान वधी वेस। हाड़ी असां के बोतल में नर्ड्स कैंडीज वजही पौंदी। बस हाड़ी रगो मथो कारण सर्प वजड़ो आहे। बिल्कुल एंजिन एमिली चाहियो थी। हन की ही जरूर पसंद इंदो। मून की अंजे जरूरत नाही। माइक एहतियात सान। गंदो। उप्स मून के माफ कर। बोतल बंद करी सभे कजे मलाई रहियो आहेन। अनके चई तरह मलाई रहियो आहेन। तमाम सथो थियो। एमिली के हे पसंद इंदो। ओ न मां बोतल सान चमची वयो आहेन। जल्दी कर। वो मां हेत करी पीस पर मां ठीक आयान। गीतरो न जबरदस्त आई। वो हे जेले अजीब पई लगी। मां छा करी साघा थी। मां के मन जेले ठाहिंदेस पर मुन वट मां की नाही। उनके खबर आई मिन्ह जी मां की तमाम गहड़ी मां की ठाही आहे। आही मुन के कजे देर में एतराज ना कंदियून। आया हो आहे मां के जी मकीन जो गहर। हेलो मिन्ह जा प्यारा। ओह मिन्ह जी मथी ते आमड़ बंद करियो। मां तो हाँ कान कजे मां की वथण आई आहेन। छा हो ठीक आहे। जबरदस्त मिन्ह जी लाए जरूर काफी आहे। बाबा मां वापस अची वई आहे। ऐं अकेली न आहिनि पर मां के सां गॾु आहिनि। ओ ना हती तमाम गहड़ियों मां के जून मकियों आहेन डाई। हारी फ्रीची चमची सान कजे मां की खड़वारी आहेन। जबरदस्त सद्धो बोतल में। ओह कैरी ऑन करी रहियो आहे। छा थी रहियो आहे। उप्स मां पाड़ सां गॾु मां के जून मकियोन खड़ी आयान पर अहो ठीक आहे। हारी हती आमणाए खामोशी आए। मुंह अगी बोतल की मां के सान भरी छड़ियो आहे। असां इनकी बंद करी सब कजे फ्रीजर में रखी सघून था। इनकी जमणाई थधो थी अंडियो। मिन्ह जी वट यकीनन एक तमाम बेहतरीन ख्याल आए। मान कोक करंदेस आयन मानी जीले ठाहिंदेस। कोका कोला कजे मार्मलीड्स आई कजे सोना शामिल करी रही आयन। हे न रगो लदीज होंदो पर इंतहाई खूबसूरत पड़ होंदो। हारी असा की सब कजे मलार जी जरूरत आए। इनकी मलाई रही आयन। सब कजे है खाली कोका कोला जी बोतल में वजी रही आयन। कितनी ना खूबसूरत सोनहरी झीले आहे। मुँह सब कजे वजी छड़ियो आए। के फटाई रही आयन। जबरदस्त आए। नो माइक है तमाम खराब आहे। आई हारी मुन के है सबनी के जमाए जी जरूरत आए। कजे मायर नाइट्रोजन हे सब कजे तमाम तीजे सान जमाई थो। वाहो माइक जादू डसो हे खूबसूरत आहे शेफ। मां तकरीबन बिन्ह जी मां के जी जीले बाबत वो सारी वही हेस। हे बेहतर आहे। वो थोरो थधु आहे। तू नन की चकी सगे थो। जबरदस्त मां हाई है जीले चकन वारो आहे। दसने तमाम लदीद पई लगी। आई है एक रट वारी बोतल में। वाहो लदीद आई हती छा है। जादू ही पयो लगी। छा अहो सचो सोना है। मुनकी है चकन घर जी। वाहो जायको कोका कोला जड़ो आहे। मां हो ही चाहिया पियो। वाहो जबरदस्त हे नर्ड्स कैंडी सान गड्डा जीले आहे। हे तमाम लदीद हजन घर जी। हे इंतहाई लदीद आहे। मां पिन्ह जी जबान गड़काए विंडस तून कटी वई। चा सचपच जबरदस्त। हे डारे रस्ती में नहज।
हाय मुनकी पेनकेक्स घरजन अहो खूबसूरत नक्शो डसो मेहरबानी करे मिनंजी लाए है तैयार करियो मां इंतजार कंदस हे तमाम आसान आहे मां पीन में कझे रंगीन अटू वझंदीस मां रड जी शक्ल में नंढा पेनकेक्स था चायां थी आहे रंगीन नंढा ऐं प्यारा होंदा डाड़े मुनकी तंग न कर तू उन्हनि के हाथ नथी लगाई सगे मुनकी हे ख्याल आयो आहे मां सबकान वधीक जबरदस्त पेनकेक्स बचाया वारो आहे एमिली ऐं मिनहंजी गडेल कटी जो नालो क्लोई आहे मां पिनहंजी कटी जी शक्ल में हिक पेनकेक ठाहींदस ही तमाम खूबसूरत थेंदो कारी इटी सां खाको ठाही रहियो आहे ऐं सब कजे कन्ह रंग सां भरी रहियो आहे हे कम करी थो एमिली मिनहन जो पेनकेक दसी दाढ़ी खुश थेंदी कजे तफसील वाहो आचो ते सब कजे दे रहियो तकरीबन केराई छड़ियो है दाढ़ी छा मूकी पनहन जी सब्जीन जी बाग मां कझे सब्जियों पड़ियो आहे कझे गाजरूं ऐं तूरियो मागे हती आहिन तो मूकी याद क्यों न सब्धू बाग मां ताजियूं सब्जियों अचो ते सब कझे कश करियो मां गाजर ऐं तूरीन सां पेनकेक्स ठाहींदेस कझे अटो ऐं कझे आना शामिल कंदेस कझे केर यकीनन बस हाड़ी एक हथ वारी मिक्सर जी मदद सां सब कझे मिलाड़ो आहे असां तकरीबन तैयार आहियो बहतरे नठो हनकी फ्राइंग पैन में वझी रही आहिन आयानो की पासो बदलाई रही आहिन माइक छा तूने चक्कर चाहे तो नफरत अंगेज सब कझे प्लेट में वझी रही आहिन आई कझे किटी क्रीम तमाम लजीद आहे मथान कझे सब्जियों तो जो छा ख्याल आहे मोकी नंढड़ी एमिली लाभ अफ़सोस थी रहियो आहे हड़ी वक्त अची वियो आहे त मां पनहनि जा नंढा पेनकेक्स पेन मान कधान सब कझे प्लेट में वझन ओ स्ट्रॉबेरी जैम इंतहाई जबरदस्त हन की प्लेट जी किनारन ती वझी रही आहिन मां हिक मास्टर शेफ आहिन एमिली अचो असां तैयार आहियो सब पेनकेक्स तैयार आहे तमाम चमकंदड़े लजीज ओ अहो छा आहे केतिरो ना नफरत अंगेज आहे ऐं हती छा आहे ऐं नंढा पेनकेक्स आहे ऐं जबरदस्त पिया लॻन अचो ते है चकू लजीद ऐं हती छा आहे ओ असांजो कतो क्लोई ऐं ही पेनकेक इंतहाई लजीद आहे माइक ही वाकई सथो आहे याहू मां बीहर कड़ी वैस मेहरबानी नंढड़ी बीनर मुनके हन बेर एक बर्गर घर जी छातू ना हो मिनहन जी ला पचाईंदे जबरदस्त मां इंतजार करी रही आया ओ केमो की गोश्त केतरो नहा नफरत अंगेज आहे माहन के हाथ लगाए नथो चाहिया पर मुन की लगाड़ो पूंदो खैर जबरदस्त हाड़ी एक चमचो 10 दाड़े ओ मां तमाम वेजो हुआस पर है खौफनाक पियो लगी तो आन की खबर आए छा मां एमिली लाए एक मथु बर्गर ठाहेस मून की न्यूटेला ऐं एक चमची जी जरूरत आहे बनती कझे न्यूटेला लगाए रहियो आहे लजीद भरण लाए मां मार्शमेलोज इस्तेमाल करा वारो आहे हरी वक्त अची वियो आहे त मां बि हिक बर्गर ठाहियान खो मां तो अनकी हिक मास्टर क्लास ॾेखारण वारो आहियां ओह जबरदस्त आहे करू ना मगरूर आहे हाड़ी असां हिक कटली ठाहियूं था अनकी फ्राई करियूं था ओह मां थोरो थकजी पई आहियां ओह समूना असां की बर्गर मुकम्मल करो आहे उनकी पक आहे ओह पोटा छा तू नी डसी सगे थो मां मार्शमेलोस फ्राई करी रहियो आहियां मां चाहियां थो त हे पघरजी वहे कझे मार्मलीड शामिल करी रहियो आहियां ऐं बस ओ मिनहन जा खुदा माइक हे सथु आहे त एमिली वटि मां आहियां हिक प्रोफेशनल शेफ जेको कन्हनि बा कसम जी डश पचाईंदो जेको हो चाहींदी ओह ही बेकन कझे केचप यकीनन सलाद जोपन
आई मथान है कटलेट, चीज, टमाटा, बसर, आई बेकन. ठीक आहे. मानहन की कजह वहदेक भेरावर जाईंदस हे इंतही लदीद होंदो. तयार आहे. वाह, ओ केटरो न वडो बर्गर आहे. ओह ठीक आहे. हडी वक्त अच्छी वयो आहे त मानपन जो बर्गर पचाण मुकम्मल करियान. कजे सब्जियों शामिल करी रही आहे. ओ आचार उन्हीं पाण ठाया है. टमाटो आई कजे सास उनकी बनसन ढक्की रही आहे. अचुत हड़ी बर्गर जो मवाजनो करियो. ओह तो हंजो इना वडो आहे पर मिनहन जो जायकी में बेहतर आहे. डाड़ी परेशान न थी. सब कजे कंट्रोल में आहे. मुनके बस जेले पघार जी जरूरत आहे. एमिली हे चकीडस. वाह, अहो आहे बर्गर हे तमाम वठो आहे. मुनके हे चक घरची. हे मिनहंजी वतने बि नथो आची पर हे वाकई लदीद आहे. मुनके हे पसंद आयो. आई हतिया सा वच्छा आहे. हेक वढो बर्गर पड़ा है. उप्स, सब कजे बाहर करे पियो. अगती वहदून था. गैर मामूली पियो लगी. मुनगी कढ़न बा एहड़ी शे नाही कादी. हे हेक मठो बर्गर आहे. जबरदस्त. मुनकी हे ख्याल पसंद आयो. खैर केरेंडर आहे शेफ. ओह मेहरबानी एमिली.